जेको दुनिया में आयो हिकड़े ॾींहुं वेंदो। अदा नंढड़ा अचण में तरतीब आ। ओ तड़ ॾाॾो पड़ ॾाॾो ॾाॾो अबो पो पुट। ॾाॾो नाहे तो पोइ ते सिलसिलो न हलंदो। वञण में तरतीब नाहे। ॾाॾो कुराड़ो झूर कुबड़ो थी हले ईअं थी सघे थो उनजो नौजवान पोटो वञी हलियो। अबो पोड़ो उनजो नौजवान पुट वञी हलियो। पाण त ज़िंदा बचड़ा वञन हलिया। वञण में तरतीब नाहे। अल्लाह को दुआ तो कयां अल्लाह ताला शल पंहिंजी हयातीअ में समझ अता फरमाए। समझ कहिड़ी आहे? समझ इहा दीनदारी अथव। अल्लाह ताला कुरान शरीफ में फरमायो आहे जो कुछ ज़मीन में आहे व खलक लकुमा फिल अर्ज़ जमिया व खलक लकुमा फिल अर्ज़ जमिया। ज़मीन में जो कुछ आहे लकुमा तहांजे लाइ इहो तहांजे लाइ। पोइ हाणे नज़र करे ॾिसो ज़मीन ते का बि शइ नज़र अचेव इहा तव्हां ई असांजे लाइ आहे। पर असां फरमाई त वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून। इंसान ऐं जिन खे मां पैदा ई इबादत जे लाइ कयो आहे। बकरीअ जो गोश्त खाओ, मेंह जो ढोर ढगु खाओ, डांद जो खाओ, हरण जो खाओ, फाड़ो खाओ, तितर खाओ, पखी खाओ, जको वणई खाओ। खाओ 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 खाई पी ओगरायूं ॾेई करे वरी रब जे दर ते हलियो आहे। जॾहिं अचे पेशानी रब जे आॾो रखंदे तॾहिं अल्लाह ताला फ़रिश्तनि खे चवंदो ॾिसो हिन बहाने पंहिंजो हक़ अदा कयो। असां अल्लाह जे ॾिनल शयुनि मां त फ़ाइदो वठी वियासीं पर अल्लाह ताला जेके असांजे लाइ पैदा कयूं उन्हनि मां वरितोसीं। पर जंहिंजे लाइ असांखे पैदा कयईं असां ओॾे तवजो न कयो आहे। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला शल मरण खां अॻु असां तव्हांखे सम्झ अता फरमाए। असांजो पैदाश जो मक़सदु मतिलबु ई अल्लाह जी इबादत आहे। अल्लाह जी किबरियाई बयान करणु आहे। अल्लाह जे आॾो झुकणो आहे। पर असां सभु फ़ाइदा वरितासीं पर पाण रब जे दर ते अचणु ॾुखियो थी पियो। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला नंढड़े जे दर्जात खे बुलंद फरमाए। अल्लाह ताला पोयनि खे सब्र जमील तौफ़ीक़ अता फरमाए। हे ख़ैर ख़ैरात जो बुरो भी न लगे दुखियो भी न लगे। इहा हिकिड़ी रीत रस्म असांजी थी वई आहे त ख़ैरात वॾी कईसीं। इहा ख़ैरात आहे इन जो इनकार कोन्हे पर असुल ख़ैरात इहा न आहे। इहा अफ़सोस आहे जो अॼु ॾींहं ताईं ॼण तव्हांखे ॿुधाई कोन्हे। असुल ख़ैरात मुअल जे लाइ इहा न आहे। असुल ख़ैरात इहा आहे मुअल जे लाइ त का न का अहिड़ी शइ बणायो जो उन जो फ़ाइदो उनखे पहुचे। उहो अॼोके दौर में कहिड़ो आहे? उहो मस्जिद बणायो, मदरसो बणायो, क़ुरान पाक जा नुस्ख़ा वठी ॾियो, मस्जिदनि में वठी ॾियो, मदरसनि में वठी ॾियो। हेॾो चांवरनि देगियुनि जो खोड़ तव्हां कयो, होॾो हिकिड़ो क़ुरान शरीफ़ कंहिं मस्जिद मदरसे खे वठी ॾियो, उन जो अजुर इन खां वधीक मिली वेंदो। इहा शायदि मतिलबु तव्हांखे ॻाल्हि गौरी लॻे पर ॻाल्हि सची अथव। छो? ख़ैरात उनखे चइबो आहे जेको फी सबीलिल्लाह मिस्कीननि खे खाराइजे। मिस्कीन उन्हनि मिस्कीननि जे आवाह में मिस्कीननि जे उहो चवंदा आहिनि परदे में पोइ जेकॾहिं को अमीर बि खाई वियो त ठीकु आहे। न त ख़ैरात अमीर जे लाइ त आहे ई कोन्हे। ख़ैरात आहे मिस्कीन ग़रीब जे लाइ। मिस्कीन ग़रीब अॼोके दौर में मदरसे जे तालिबनि खां सवाइ को अथव ई कोन्हे। मिस्कीन ग़रीब अॼोके दौर में मदरसे जे तालिबनि खां वधीक तव्हां वटि को आहे कोन्हे। भल ख़ैरात कयो, मां उनजो इनकार नथो कयां पर ॻाल्हि मुंहिंजी ज़हन ते ज़रूरु रखिजो। हिन खां कई हिसा ख़ैरात उहा भली अथव जेको मदरसे जो हिकिड़ो कमिरो ठारायो जंहिं जाइ ते क़ुरान पाक जी तालीम हले, मस्जिद बणायो जंहिं जाइ ते जेसि ताईं इहा मस्जिद ज़मीन जे तख़्ते ते हूंदी तेसि ताईं उन जे आमाल नामे में मार्कूं पई लिखबियूं तोड़े जो क़बर में हुनजो जिस्म ॻरी वञे। इहे शयूं ज़रूरी आहिनि। ॻरंदो बि आहे, न ॻाराए उहा अलाह जी मर्ज़ी आहे। पर मिटी फिया नुईदुकुम क़ुरान थो चए इन मिटीअ में वेंदो मिटी खाईंदी पीअंदी। ॻाल्हि मुंहिंजी सम्झिजो। सभु ख़ैरातूं पंहिंजी जाइ ते वॾी ख़ैरात अॼोके दौर में तव्हांखे ॾसियमि उहा इहा अथव मदरसो ऐं मस्जिद।
जै माण्हू मस्जिद बणाई इहो सदको जारी पिया जेस ताईं हाणे मस्जिद जो बणाए करे चओ त हे मां जेको मस्जिद जो बणाइण जो बुनियाद जो सबबु आहे उहो मुंहिंजे नंढड़े जे आमाल नामनि में इज़ाफ़े जो आहे, उहो मुंहिंजे बाबा जे आमाल नामनि में इज़ाफ़े जो आहे, मुंहिंजे अम्मा जे मुंहिंजा रिश्तेदार जेके फ़ौत थिया उन्हनि जे लाइ आहिनि। ख़ुदा जो कसम खणी थो मां तव्हांखे ॿुधायां, हेॾो तव्हां ॿ ढोर कहो 100 माण्हू देगिन जो लाहियो एतिरो सवाबु न मिलंदो जेतिरो उहो मिलंदो। तंहिंजे करे इहा ॻाल्हि अॼु खां पोइ तव्हां नोट रखिजो। हिन में माण्हू ईअं थींदो जीअं ॿुधायोमांव त मिसकिननि खे धिका ईंदा, मिसकिननि खे हले हल छोरा परे थी, उहो मिसकिननि जो फाडर अॻु में त असांजा दोस्त खाइनि, अॻु में त असांजा ऑफिसर दोस्त आया आहिनि, वॾेरा आया आहिनि, MP MN आया आहिनि, अॻु में त उहे कान। इन ख़ैरात जी अलाह वटि पर न आहे, जंहिंमें मिसकिन खे धिको ॾिजे इन ख़ैरात जी अलाह खे परवाह न आहे। तंहिंजे करे अॼु मां तव्हांखे ख़ैरात जो बि रस्तो ॾसियां थो। इन में माण्हू वाह वाह कंदासीं, वॾी ख़ैरात कयूं, तमामु बाबा गियो भई चांवरनि मां वहे पियो, देगिन में गोश्त खुटे न, माण्हू वाह वाह कंदा पर इन जो अजुर एतिरो न मिलंदो मिलंदो थोरो जेको मिसकिन जे पेट में उनजो मिलंदो, जेको हाजी इमदादुल्ला जे पेट में आयो शायदि मथां न मिलेव, छो त उहो मिसकिन कोन्हे, ख़ैरात मुंहिंजो उहो अचे खाईंदो त मथां कोन्हे उनखे उनजो न मिले। मां पंहिंजे लाइ थो चवां, मथां को वरी ॿियो केरु दोस्त चवे त दादा ईअं चई, सच इहो आहे। वॾेरो ख़ैरात खाए उहो ॿारनि उन्हनि मिसकिननि जे एवज़ में आवाज़ में खाए अजुर मिलंदो। मां अहिड़ियूं ॻाल्हियूं 2-3 कयूं आहिनि अॻे बि, दोस्त कुझु नाराज़ बि थींदा आहिनि, पर नाराज़ न थियणु खपे, हक़ीक़त खे सम्झणु खपे। ईअं ईंदो आहे किताबनि जे अंदरि त 3 ताम अहिड़ा आहिनि, जेतिरो खाओ जहिड़ो खाओ जीअं खाओ अलाह वटि पुछा कोन्हे, उन खां सवाइ जेकॾहिं तव्हां पंहिंजे उहो ॾसियां थो पंहिंजे मुंहं सां खाईंदव त 2 तामनि जी बि अलाह वटि हिसाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। त तव्हां 2 ताम, मिसकिन वटि हिकिड़ो ताम कोन हो, तव्हां 2 खाधा 3 खाधा, तव्हां खीर बि पे खाधो, तव्हां गोश्त बि पे खाधो, तव्हां हलवो बि पे खाधो, मिसकिन जे घर में हिकिड़ो ताम बि कोन हो, इन जी बि अलाह वटि हिसाबु किताबु असांखे ॾियणो पवंदो। जेके 2-2 3 ताम खाऊं था अलाह वटि हिसाबु थींदो, छो त असां कंहिंजी परख घोर रहूं ई कोन था नी, छोड़ो पंहिंजे पेट जो मसइलो आहे। साईं जन फरमाया त 3 ताम अहिड़ा आहिनि, उन्हनि में जहिड़ो खाओ जीअं खाओ बचाव थी वेंदो। उन्हनि में लिखियो अथऊं त हिकिड़ो महिमान सां गॾिजी खाओ, इन ताम जी अलाह ताला तव्हां खां पुछा न कंदो। महिमान सां गॾु, अक्सर करे माण्हू महिमान सां गॾु न खाईंदा आहिनि, गॾु खाईंदा गॾु। ॿियो महिमान न त पोइ रमज़ान जा रोज़ा रखंदा हो न, पोइ शाम जो जेतिरा ताम वणव खाओ, जहिड़ो वणेव पिया खाओ, जेतिरो खाओ जीअं खाओ, अलाह वटि हिसाबु न थींदो। इन रमज़ान जे करे, उहो महिमान जे करे। टियों, जेकॾहिं रमज़ान बि कोन्हे महिमान बि कोन्हे त पोइ पाण जो 2-3 ताम था खाओ त बचो कीअं, पोइ ईअं रिवायत में त नंढड़नि मासूमनि ॿारनि खे पाण सां विहारियो, इन्हनि जे सदके बची वेंदव। ॻाल्हियूं ॿुधायूं 3 शायदि अॻु में न ॿुधियूं हुजनि। महिमान सां गॾु, महिमान जे करे भले 2 ताम 3 ताम, पोइ उन जे करे अलाह ताला चवंदो हल भला महिमान ठाराए, बचाव थींदो। महिमान न आहे, रमज़ान जो महीनो आहे, पोइ भले जेतिरा खाओ मज़े सां खाओ, अलाह वटि पुछा न थींदी इन रमज़ान जे सदके। 2 टियों, जेकॾहिं महिमान बि कोन्हे रमज़ान बि कोन्हे त नंढड़नि ॿारनि खे तव्हां पाण सां विहारियो त इन ताम जो पुछा न थींदव। पर जेकॾहिं न हूंदा, नंढड़ो न हूंदो, महिमान न हूंदो, रमज़ान 2 ताम खाईंदो त अलाह वटि हिसाबु ॾियणो पवंदो। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सम्झ अता फरमाए। शुरूआत कयां थो चूंकि आहे ताज़ियती प्रोग्राम, नंढड़े जे ताज़ियत आहे। अल्लाह ताला को दुआ थो कयां त अल्लाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे औलाद जो इस्लाह इहो ई अथव मदरसो। अॼोके दौर में इस्लाह मदरसो मस्जिद मदरसो, इन खां ॿाहिरि निकिरंदासीं थिड़ंदासीं। अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सम्झ अता फरमाए। शुरूआत कयां थो हज़रत मौलाना अब्दुल्ला चांडियो, अल्लाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। बसि इहो ॼण मौत जी हिकिड़ी यादगिरी थो ॾियूं। उहो मौलाना जो शेर आहे त काफ़िला के ई विया हिन दार दुनिया के छॾे। ईंदो आहे त जेकॾहिं को रहण वारी शइ हुजे हा त उहा ज़मीन जे तख़्ते ते इमामुल अंबिया हुजे हा, पर अल्लाह ताला महबूबन करीमन खे पाण ॾे घुरायो त पोइ ॿी का दुनिया में शइ रही नथी सघे। शुरूआत इन शेर सां कयां थो, थोरो तवजो। काफ़िला के ई विया हिन